अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो पाणीअ मंझि पसाते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 41 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं इहो बि यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। ऐं उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। ऐं दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 42, क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर सां ॾिसो त कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अचे थो। हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो हिन जॻह ते त कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अचे थो ऐं ॿियो पाछो हीउ गुज़री रहियो आहे, जॾहिं त हिते सिर्फ़ु 2 शख़्स मौजूदु आहिनि। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे जंहिंजे तरफ़ एडिटर जो ध्यानु ई कोन वियो। मिस्टेक नंबर 43, क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हीउ शख़्स हिन पुल ऐं हिन होड़े यानी ॿेड़ीअ जे क़रीब बीठल आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो हिननि शख़्सनि जी तरफ़ त हीउ शख़्स हिन पुल ऐं हिन होड़े जे बिल्कुलु क़रीब यानी वेझा बीठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो 2 सेकंडनि जे अंदरि हाणे हीउ हिन पुल खां केतिरो परे निकिरी चुका आहिनि। हिन दोस्तों पुल ऐं हिन होड़े खां केतिरो परे निकिरी चुका आहिनि, उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिस्टेक नंबर 44, क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन पुलिस ऑफिसर जेको हिन ड्रामे जे मुताबिक़ इंडिया जो पुलिस ऑफिसर आहे, तव्हां सभ खां पहिरियों हिन जी हिंदी ज़बान खे ॿुधो। अरे ले जाओ इनका, ले जाओ हमारी नजरन का दूर करो साला का। अरे ले जाओ इनका, ले जाओ हमारी नजरन का दूर करो साला का। अरे ले जाओ इनका, ले जाओ हमारी नजरन का दूर करो साला का। अरे ले जाओ इनका नज़र का दूर करो का साला का। दोस्तों मूंखे तव्हां इहो ॿुधाए सघंदव त हीअ कहिड़े क़िस्म जी हिंदी ज़बान आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। सभ खां पहिरियां हिन पुलिस ऑफिसर खे हिंदी ज़बान मुकमल त सेखारी वञे हा। दोस्तों हिन पुलिस ऑफिसर जा कम से कम ही लफ़्ज़ वापसि चाराया वञनि हा त हीअ मिस्टेक न थिए हा ऐं न ई ही पुलिस ऑफिसर हिन हिंदी ज़बान जा धाणा कढी रखे हा। मिस्टेक नंबर 45, क़िस्त नंबर 10। दोस्तों हिन मिस्टेक खे सम्झण जे लाइ तव्हां सभ खां पहिरियां हिन मोबाइल फ़ोन जी रिंगटोन खे ॿुधो। दोस्तों हीअ रिंगटोन त आईफोन फ़ोन जी आहे न, त पोइ हीअ रिंगटोन हिते इस्तेमालु कीअं कई वई। दोस्तों जेकर तव्हां हिन मोबाइल ते गौर सां ॾिसंदव त हीअ किथां बि आईफोन नथी लॻे, हीअ का ॿी एंड्रॉइड फ़ोन आहे, बाक़ी आईफोन कोन्हे। दोस्तों लॻे थो त हीउ वॾेरो एतिरो ग़रीब आहे जो हिन एंड्रॉइड फ़ोन ते आईफोन जी रिंगटोन हणी दिलि ख़ुशि पियो करे, मतिलबु त आईफोन जूं सिकूं पियो लाहे। मिस्टेक
नंबर 46 किस्त नंबर 10। दोस्तों हिन मिस्टेक खे सम्झण जे लाइ थोरो गौर कजो। दोस्तों हिन शख़्स मोबाइल जी स्क्रीन ऑन करे कन ते रखी ऐं फ़ौरन रिंग रईस ताईं पहुची वई। दोस्तों हीउ शख़्स हिन सीन में रईस खे कॉल पियो करे। ॾिसो मोबाइल जी स्क्रीन ऑन कंदे ई कन ते रखियईं ऐं फ़ौरन कॉल रईस ताईं पहुची वई। हिकु सेकेंड बि कोन लॻो। हीउ ॾिसो दोस्तों, हिकु सेकेंड बि कोन लॻो ऐं रईस कॉल खणी वरिती। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हिकु सेकेंड जे अंदरि कॉल लॻंदी न आहे ऐं ॿी ॻाल्हि त रईस को एतिरो वांदो हुयो जो हिकु सेकेंड जे अंदरि कॉल अटेंड करे छॾी। या ईअं खणी चइजे त रईस हिन जी कॉल जे इंतज़ार में हुयो, हिन कॉल कई ऐं हिकु सेकेंड जे अंदरि रईस अटेंड बि करे छॾी। मिस्टेक नंबर 47 किस्त नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा जे शोल्डर यानी कुल्हे ते गौर कयो त हिते हींअर का बि मिटी वग़ैरह लॻल कोन्हे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो हिन हमरा जे कुल्हे ते त हिते का बि मिटी लॻल कोन्हे। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हीउ पूरो मिटी जो ठपो हिन जे कुल्हे ते लॻल आहे। हिकु दफ़ो तव्हां दोस्तों ॿीहर ॾिसो त मिटी जो थपो हिन हमरा जे कुल्हे ते लॻल आहे, जेको कुझु सेकेंड पहिरियां न हुयो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा दोस्तों जेके मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।